ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कराची कंदासीं। खां अब्दुल गफ़ार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी 97वीं सालगिरह जे मौक़े ते कराची सुराब ॻोठ टाउन यूसी 3 में शानदार तक़रीब कोठाई वई। सालगिरह जी तक़रीब में पीपी अॻवान ऐं टाउन चेयरमैन सोराब ॻोठ लाला अब्दुल रहीम, यूसी 3 जे चेयरमैन दिलदार हुसैन बरफत, वाइस चेयरमैन कादिर बख्श बरफत, काउंसलर खान मोहम्मद बरफत, काउंसलर शाहनवाज राजपर, अब्दुल जब्बार बरफत, मुअज़्ज़िज़नि ऐं मक़ामी नुमाइंदनि ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त एशिया जे अवाम जो क़ाबिल फ़ख्र अॻवान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु अज़ीम लीडर हो जेको अॼु बि अवाम जे दिलनि ते राज करे थो। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे संदसि 97वीं सालगिरह जे मौक़े ते ख़िराज अक़ीदत पेश कयूं था। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जदीद पाकिस्तान जो मइमार हो ऐं हिकु सोचींदड़ अॻवान जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी अवाम खे बाख़्तियार बणाइण ऐं तरक़ी पसंद आज़ाद क़ौम जो बुनियाद रखण लाइ वक़फ़ करे छॾी। उन मौक़े ते क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह जो केक पिणु कटियो वियो।